ज़िले घोटकी जे वॾनि इलाइक़नि शेर महर, जरवार, खानगढ़, खानपुर महर, घोटकी ऐं ॿियनि इलाइक़नि खे मिलाईंदड़ यूसी अली महर जे मैन ॻोठ यूसी जे मैन रोड ईदगाह जे साम्हूं 50 साला पुराणी 3 सालनि खां गैरत जे नाले जी आड़ में बंदि पियल झटियालनि वारी वाही जी पुल मुकम्मल तौर नाकारा यानी ख़त्म थी वई आहे। भॻल पुल ते हादसात रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि क़ौमी हक़ीक़त सां वीचार वंडींदे चयो त यूसी चेयरमैन हिन संगीन मसइले ते ध्यानु ॾियण बजाए 10 लखनि में पंहिंजी मिल्कियत ठाहिण में मसरूफ़ आहे। आहियां मोहम्मद इसाक महर, मां हिन वक़्तु ॻोठ अली महर में मौजूदु आहियां। जी असांजी पुल आहे ॻोठ अली महर झटियालनि वारी वाही जी निकारी थी चुकी आहे कि मौत जो घाट आहे, कंहिं बि इंसान जी जान वठी सघे थी। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व छा नालो आहे साईं? साईं मुंहिंजो नालो आहे हुसैन बख्श महर। जी साईं। असां पंहिंजे तमामु सरदार साहिबान जेके असांजे हिन तक जा वारिस आहिनि, मालिक आहिनि, उहे आहिनि महर सरदार। हे जेको रस्तो साफ़ी मोहम्मद इसाक तव्हांखे ॾेखारियो, तव्हां ॾिठो वे, ऐं हिन रस्ते जी जेकी पोज़ीशन आहे इहा पुल आहे, ऐं हिन पुल में कॾहिं बि वाक़ियो थी सघे थो। पहिरियां वाक़िया थिया आहिनि ऐं उहे वाक़ियो तव्हांजे अॻियां बयानु करे चुको आहे मोहम्मद इसाक साहबी साहिबु। हाणे असां तव्हांखे अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे हिन पुल जे लाइ कुझु तव्हां सोचो, महिरबानी फरमायो। तव्हां असां जेको बि अर्ज़ु हूंदो तव्हांजी ख़िदमत में कंदासीं। असां कंहिं ॿिए पासे काॾे कंदासीं, जिथां कमु थींदो सोई उन्हनि खे चवंदासीं। कंहिंखे गुज़ारिश कयो था असांजा जेके हिन तक जा महर सरदार आहिनि, सरदार अलीगोर ख़ान महर, सरदार मोहम्मद अश ख़ान महर, सरदार राजा ख़ान महर ऐं सरदार बंगुर ख़ान महर, असां उन्हनि खे अर्ज़ु करे रहिया आहियूं। इहे सभु असांजा वारिस आहिनि। असां पंहिंजे वारिसनि खे अर्ज़ु कयूं था त हिन पुल जे लाइ महिरबानी करे को बंदोबस्तु कयो वञे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। तव्हां केरु आहियो साईं? मां साईं मोहम्मद अली महर। असांजो साईं सेम मौक़ो आहे साॻियो ई आहे त हीउ ख़तरनाक हिते जेको आहे ॾाढो ठही चुको आहे। पुल बि मजबूर बणिजी वई आहे, बिल्कुलु हालात जेके आहिनि ख़राबु आहिनि। बिल्कुलु रात जे टाइम अक्सर हिन जा जेके आहिनि इम्कान घणा आहिनि रात जे टाइम ते। हे मेन आहे, मतिलबु त असांजो अली महर जेको रस्तो आहे इहो मेन आहे। असां हिनखे चवंदासीं मेन रोड, ऐं मेन रोड ते लाज़िम आहे त गाॾी स्पीड सां ईंदी। ऐं जेके माशाअल्लाह अॼुकल्ह जा नौजवान एॾी स्पीड सां हलाइनि था पिया त को बि नौजवान इन हादसे जो शिकार थी सघे थो पियो। तंहिं करे वरी अर्ज़ु कंदासीं, थोरो ॻाल्हायो घणो। यूसी चेयरमैन जो रोज़ानो जे बुनियाद ते हिन नंढड़ी डोकी पुल तां गुज़र बि थींदो आहे, पर 1 महीने खां भॻल हिन नंढड़ी पुल ते हुन जी नज़र नाहे पइजी सघी। हुननि तक जे MPA ऐं MNA खे अपील कई त असांखे ही नंढड़ी पुल ठाराए ॾेई हिन मेन रस्ते तां गुज़रंदड़ माण्हुनि ते रहम करे हुननि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। मोहम्मद इसाक, क़ौमी हक़ीक़त, घोटकी।